सही बुखारी जी हदीस नंबर 6464 रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो त अल्लाह रब्बुल आलमीन खे इंसान जो उहो अमल तमामु ॾाढो पसंदि आहे जेको अमल ऐं जेका नेकी क़ाइम जी बुनियाद ते कई वञे पोइ जेतोणीकि उहा नेकी ऐं उहो अमल थोरो ऐं घटि छो न हुजे। हिन सां मुराद नफ़ली अमल आहे त इंसान जेको नफ़ली अमल क़ाइमु करे पोइ भले उहो अमल थोरो घटि छो न हुजे पर क़ाइमु करे ऐं उन अमल ते साबित क़दम रहे त उहो इंसान अल्लाह रब्बुल आलमीन खे तमामु ॾाढो पसंदि आहे उन इंसान जे मुक़ाबले में जेको घणो अमल करे तमामु घणो अमल करे पर कॾहिं कॾहिं करे त कॾहिं कॾहिं करण खां क़ाइम जो अमल करणु पोइ जेतोणीकि उहो अमल थोरो हुजे पोइ बि अल्लाह रब्बुल आलमीन खे तमामु ॾाढो पसंदि आहे। इन जी मिसाल खणी ईअं सम्झिजे त हिकु इंसानु आहे जेको पंहिंजी ज़िंदगी में इहो वज़ीफ़ो ऐं इहो मामूल बनाए त उहो रोज़ाना जी बुनियाद ते ऐं रोज़ाना बरकातू नफ़िल नमाज़ पढ़े त इहो रोज़ाना जो बरकातू नफ़िल नमाज़ पढ़णु अल्लाह ताला खे उन इंसान जे मुक़ाबले में पसंदि आहे जेको पंहिंजी ज़िंदगी में कॾहिं कॾहिं या साल में कॾहिं कॾहिं 4, 6, 8 या 10 रकातूं नफ़िल पढ़े त कॾहिं कॾहिं 4, 6, 8 रकातूं पढ़ण खां रोज़ाना बरकातूं पढ़णु अल्लाह ताला खे ॾाढो पसंदि आहे छो त उन ते इंसानु साबित क़दम रहे थो ऐं साबित क़दम कंहिं नेक अमल ते रहणु इहो अल्लाह ताला जे क़ुर्ब जो ज़रियो आहे ऐं इहो अल्लाह रब्बुल आलमीन खे ॾाढो पसंदि आहे। अल्लाह ताला असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ ॾिए।